ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। महात्मा विकृति के समय वेठियां निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। मिठा मिठा शिव बाबा ब्रह्मा के तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि हाणे हिन सृष्टि ते दुख धाम जो समय तो हले। ये दुख धाम इस सृष्टि हिन समय दुख धाम धाम अर्थात रहण जो स्थान। हिन सृष्टि ते असां रहूं था। आत्मायूं हिन शरीर सां गॾु हिन सृष्टि ते रहूं था। हिन सृष्टि ते कहिड़ो समय तो हले? हिन समय दुख जो समय तो हले। तव्हां केतिरो बि कोशिश करो, केतिरा बि भगवान जी भक्ति करे वठो, लेकिन दुख धाम आहे त दुख थींदो ई सही न। भले तव्हांखे ॿियो कोई बि दुख न थिए, लेकिन गर्मी सर्दी बारिश हिन में त माण्हुनि खे दुख थिए ई थो। भले माण्हू चए कि कोई दुख न आहे, लेकिन गर्मी त थिए थी न, सर्दी त लॻे थी न। भले त सर्दीअ में चओ असां घर में माण्हू चए थो न असां त एसी में वेही रहंदा आहियूं छाजी करे, लेकिन तव्हां एसी में वियो त बि बीमार। शुद्ध शरीर पंज तत्वनि जो ठहियल आहे। अॼु माण्हू चए असां त एसियुनि में वेहींदा आहियूं, एसियुनि जे लाइ त सुख आहे, स्वर्ग आहे, लेकिन एसी में वेहींदव त ॿाहिरां जी हवा सां त वंचित। ॿाहिरां जी हवा त तव्हांखे न मिली सघंदी न, त उहो त प्राप्त न थींदी न। ॿाहिरां जी हवा न प्राप्त थिए, तव्हां ॿाहिरां ॾिसो न, सूर्य जी किरणियूं न वठो। हिन सां छा थींदो? असांजो शरीर त पंज तत्वनि जो ठहियल आहे न। भले माण्हू चए असांजे लाइ त स्वर्ग, असां त हिते सुख में वेठा आहियूं, असांखे त सभु सुख आहे। पर भले माण्हू गर्मियुनि सर्दियुनि में हीटर में वेहे थो, स्वेटर आदि पाए रखे थो, त बि तव्हां बंदि कमरे में हीटर हलाए रखंदा, उनमें बि डप त आहे न। उहो बि शरीर जे लाइ सुठो थोड़ी आहे। शरीर त पंज तत्वनि जो ठहियल आहे, हुनखे त सभु कुझु फ्रेश खपे। त बाबा चए थो इहे दुख धाम आहे, इहा दुनिया ई दुख जी आहे। हिन दुख धाम में असांखे दुख ई मिलंदो न। भई पाणी वारी जॻह ते पाणी पाणी हूंदो, सुखे वारी जॻह ते सुख ई सुख हूंदो। हीअ दुख जी दुनिया ते छा आहे? सभु दुख ई दुख। हाणे इहा दुख जी दुनिया केरु ठाही? तव्हां सोचो, इहा त भॻवान जी दुनिया ठहियल आहे। माण्हू त ईअं ई चईंदा आहिनि न, ही त भॻवान ई दुनिया रची अथई। पर तव्हां हिन ॻाल्हि खे जॾहिं मुख सां चओ, हुन समय सम्झो। मुख सां चइण खां पहिरियों सोचो, पहिरियों मन में सोचो कि मां छा थी चवां। मां चवां थी कि ये दुनिया भॻवान ठाही अथई, ऐं भॻवान केरु आहे? सुख करता है। अगर ये दुनिया भगवान केरा सुख करता दुख करता है न, तो भगवान की छा पंहिंजी वॾाई ॾेखारणी हुई छा जो दुख जी दुनिया ठाते? वो सोचे कि हाँ भाई मां दुख जी दुनिया ठाहियां थो, वो तो माण्हू मूंखे पूजदा ई सही दुख दूर करण लाइ। कई माण्हू हूंदा आहिनि न, कुझु अहिड़ो करे छॾंदा आहिनि जो उनखे लॻंदो आहे भई हीअं करम त सभु मूंखे पुछंदा, हीअं त कोई मूंखे पुछे न, लेकिन मां हीअं कमु करां थो त सभिनि खे मूंखां पुछणो ई पवंदो। त भॻवान त अहिड़ो न आहे न। असांजे लाइ पहिरियों दुख जी दुनिया ठाहे, पोइ चए मुंहिंजो भक्ति करो, मुंहिंजे नाम जा गीत ॻायो, मुंहिंजी महिमा ॻायो, मुंहिंजे नाम जा व्रत जप तप तीर्थ करो, मुंहिंजे नाम जे परे परे वञो, पैदल पैदल नंगे पांव, पोइ मां तव्हांखे सुख ॾींदमि। असां अगरि इहे जॾहिं बि चओ
ये दुनिया भगवान ही ठाती तई, उनका पहिरियों सोच हो। ये सब चऊं छा था? अगर ये दुख जी दुनिया भगवान ठाहे हां तो मतलब असांजो पीउ एतिरो पत्थर दिल आहे। असांजो पीउ अहिड़ो आहे जो असांजे लाइ दुख जी दुनिया ठाहे करे असांखे दुख जी दुनिया। तव्हां कोई पंहिंजे ॿारनि जे लाइ कोई अहिड़ो काटे जहिड़ो बिस्तर ठाहे करे हुनखे चईंदव छा हिते सुम्ह? हुनखे सुम्हण ॾींदव काटे वारे बिस्तर ते? कचिरो रखी करे ऐं जो बि दुख जी चीजूं आहिनि उहे रखी करे तव्हां हुनखे चईंदव भई तूं हिते वेह? असां चऊं था इहे दुख जी दुनिया भॻवान ई ठाती। अगरि असां चऊं इहे दुख जी दुनिया भॻवान ई ठाती अथई त मतलब असांजो पीउ असांजे लाइ दुख जी दुनिया ठाहे करे असांखे हिते मोकिले छॾंदो। पोइ त इहो सुठो पीउ न आहे न। अॼु केरु ॿार सां माउ पीउ ग़लति कंदो आहे त उहो माउ पीउ कहलाइण लाइक़ु हूंदो आहे? त असां एॾी वॾी भॻवान जो असांजी आत्मा जो पीउ आहे हुनखे छा था चऊं? हुन लाइ केॾो ग़लति था चऊं कि इहा दुनिया ठाहिण वारो भॻवान ई अहिड़ी दुनिया ठाती अथई। पोइ चए थो मुंहिंजे नाम जी भक्ति करो, व्रत जप तीर्थ करो, महिनत करो। हिते त दुनिया में ऑलरेडी एॾी महिनत आहे। माण्हुनि खे कमाइणो थो पए, शरीरनि जी बीमारी जे पुठियां, ॿारनि जे पुठियां, संबंधियुनि जे पुठियां, घर बार आदि संभालण में वैसे ई माण्हू खे एॾी महिनत आहे। ॿियो इहा महिनत ॿियो थो ॾे कि मुंहिंजे नाम जा व्रत रखो, पूजायूं करो, हेॾे होॾे वञो, पोइ मां तव्हांजी इच्छा पूरी कंदमि। भॻवान असांजो पीउ आहे त महिनत कराईंदो छा? अॼु तव्हांजे ॿार जो एग्जाम आहे, वो वैसे ही पढ़ाई में बिजी आहे त तव्हां हुनखे ॿियो चईंदव छा? तूं घर जो झाड़ू पोछो कर, रोटी खाए, असां सभिनि खे खाराए, कपिड़ा बि धो ऐं पंहिंजी पढ़ाई बि कर। हे चईंदा हुनखे? चईंदा न हुनजो एग्जाम आहे, अॼु हुनखे रोटी बि हथ में ॾींदव, पाणी बि हथ में ॾींदो, न तूं पढ़ असां सभु कुझु करूं था अॼु। त असां भॻवान जे लाइ कीअं चई सघंदा आहियूं कि दुख जी दुनिया भॻवान ठाहे थो? उहो थो चए असांखे ये व्रत जप तप तीर्थ करो, एॾी महिनत करो, ये ठाहियो, मूंखे हिनजो भोग लॻायो, मुंहिंजी अहिड़ी मूर्ति ठाहियो, मूंखे सनानु करायो, मूंखे एतिरा 56 प्रकार जा भोग लॻायो, मुंहिंजी रोज कपिड़ा चेंज करो। भॻवान खे त शरीर ई न आहे। माण्हू ॾिसो सुबुह खां राति मूर्तियुनि खे श्रृंगारण में केतिरो समय, केतिरो पैसो वेस्ट था करनि, केतिरी महिनत थी करणी पए न माण्हू खे। अॼु मंदिर टिकाणे वारनि जो वीचारनि जो शरीर बि ठीक न हुजे त बि उन्हनि खे सर्दी में, गर्मी में, ठंडी में, कहिड़ो बि समय उन्हनि खे उथी करे मूर्ति ग्रंथ शास्त्रनि खे उथाईंदा, उन्हनि जा कपिड़ा चेंज कंदा, उन्हनि खे भोग लॻाईंदा। त भॻवान इहे चईंदो? असांजो पीउ चईंदो कि ठंडी में उथी करे तूं पहिरियों मूंखे सभु मुंहिंजे लाइ ईअं कर? सभु असां हिकु त असां भॻवान खे पंहिंजो पीउ था चऊं, ईअं न तूं माता पिता सां बालक तुंहिंजो, पोइ हुनजे लाइ असां कूड़ ॻाल्हायूं था। भई वो चए थो भई भॻवान जे नाम जा व्रत रखो, वञी पढ़ो, एतिरा जप साहिब पढ़ो, रोज़ आरती करो, दियो जलायो, तीर्थनि ते वञो, सुबुह जो उथी करे सनानु करो। गर्मी में त वरी बि ठीकु आहे, सर्दी में सभु नियम असां ई ठाता आहिनि। असांखे कॾहिं पंहिंजो पीउ ईअं न चईंदो। ऐं इहा दुख जी दुनिया बि कंहिं ठाती आहे? राम। जेको अॼु दुख थिए थो, छो थो दुख थिए? तव्हां पहिरियों दुख जो कारण ॾिसो। दुख थिए थो जॾहिं माण्हू काम विकार में वेंदो आहे, जॾहिं क्रोध कंदो आहे, जॾहिं लोभ कंदो आहे, जॾहिं मोह थींदो आहे, जॾहिं अहंकार हूंदो आहे, जॾहिं लोभ, ईर्षा, रोअण, रुसण, चिल्लाइण, हिनजे कारण ई दुख थिए थो न।
भगवान असांखे चईंदो आहे ये सभु करो, भगवान त नथो चए। गीता में लिखियल आहे न काम शुक्र। सिख माण्हू बि चईंदा आहिनि न कि भगवान निर्विकारी है, पवित्र आहे न भगवान। तॾहिं त कंगड़ी पाईंदा आहिनि माण्हू, कंगड़ी पाइनि था लेकिन अर्थ नथो सम्झनि। कंगड़ी जो अर्थ हूंदो आहे पवित्र रहे। त भगवान त नथो चए असांखे काम विकार में वञो। अगरि भगवान चए काम विकार में वञो त ही सन्यासी सन्यास छो था करनि? तव्हां उन्हनि खां पुछो अगरि तव्हांखे विश्वास नथो अचे। अॼु संत कॾहिं ठहींदो? जॾहिं ख़ासि हिन काम विकार थी सघे थो त भगवान कॾहिं बि न चईंदो आहे तव्हां हिन विकार में वञी करे ॿार पैदा कयो। ही मनुष्य मत आहे न। ये रावण तो चए असांखे कि न विकारनि जे वश थी करे ॿार पैदा कयो। विकारनि में वञो। अॼु अगरि काम विकार भगवान चए तो इन विकार में वञो त तव्हांजे साम्हूं प्रूफ अथव, तव्हांजा गुरु जेके तव्हां देहदारी गुरु करे वेठा आहियो उन्हनि जे अॻियां तव्हां मथो छो था झुकायो? सिर्फ़ इन करे कि हू काम विकार में न वेंदा आहिनि, तव्हां वेंदा आहियो। बाक़ी त क्रोध त उहो बि कंदा आहिनि, लोभ त उहो बि कंदा आहिनि, अहंकार त उन में बि अथनि, मोह त उन्हनि में बि अथनि, ईर्ष्या नफ़रत घृणा त उन्हनि में बि आहे। अगरि वो ईर्ष्या न कंदा आहिनि, हिक ॿिए सां नफ़रत न कंदा आहिनि, घृणा न कंदा आहिनि त सभिनि खे हिकु मञनि न। अॼु हिकु गुरु चईंदो, हिकु संत सन्यासी चईंदो मां वॾो, चईंदो न चईंदो मतलब कॉम्पिटिशन त उन्हनि में बि आहे, ईर्ष्या वग़ैरह ये सभु ॻाल्हियूं त उन्हनि में बि आहिनि। त बाबा चए थो कि हाणे ॾिसो सिर्फ़ माण्हू संत सन्यासियुनि जे अॻियां सर छो थो झुकाए? सिर्फ़ उन्हनि ये काम विकार छॾियो अथनि त सम्झो ये भगवान नथो चए कि असांखे विकारनि में वञो। ये असां रावण जे वश थी करे, रावण कोई इंसान न आहे, त हवा आहे। भगवान चए तो असां क्रोध करो, तो दुख जो कारण क्रोध। भगवान त नथो चए क्रोध करो, भगवान नथो चए लोभ करो, मोह रखो, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफ़रत, घृणा, सब चीजनि जे लाइ भगवान मना कंदो न। और ये सब चीजूं माण्हू करनि था त हर मनुष्य आत्मा विकार बुराइनि जे वश थी करे कर्म करे थी त दुखी थी थिए। त हिकु दुखी थींदो, ॿियो दुखी थींदो त हिकु पूरो घर दुखी। तो धीरे धीरे दुनिया सॼी हिन विकारनि जे वश थी करे कर्म करे थी त पूरी दुनिया छा थी वई आहे? दुखदाम। ये पहिरियों त भगवान हिन सृष्टि ते पहिरियों लक्ष्मी नारायण राधा कृष्ण स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहिया। पहिरियों हिन दुनिया ते स्वर्ग हुयो, हिते हिन ई सृष्टि ते हिन ई भारत भूमि में पहिरियों स्वर्ग हुयो, पहिरियों सुख जी दुनिया हुई। पहिरियों वारी दुनिया में माण्हू हिते ई हुनखे सुखधाम चईंदा हुया। हिते ई पहिरियों सुख जी दुनिया हुई, हुन समय सुखधाम हुयो। छोकी हुन दुनिया में कोई बि विकारनि जे वश थी करे पंहिंजी घर गृहस्थी न हलाईंदो। ॿार बि पैदा थींदा हुया, हुते गृहस्थी बि हलंदी हुई, धंधो बि हूंदो हुयो, पढ़ाई लिखाई बि हूंदी, लेकिन विकारनि जे वश थी करे न हुई। त हुन समय सुखधाम हुयो। तो धीरे धीरे मनुष्य आत्मा में शक्ति खत्म थींदी वई त मनुष्य आत्मा हिन विकारनि जे वश थी करे कमु करणु शुरू करे छॾियो। त हिकु कई, ॿ कई, टे कई, ये कंदे कंदे पूरी दुनिया विकारनि जे वश थी करे कर्म करण लॻी वई त ये दुनिया छा थी वई? दुखधाम थी। हाणे कॾहिं बि भुलिजी करे बि न थिए थो ये दुनिया भगवान ठाती। भगवान त असांजे लाइ सुख जी दुनिया ठाती हुई। भई माण्हू चवनि भगवान सृष्टि ठाती अथई, भगवान ये नर्क न ठातो अथई। अॼु तव्हां पंहिंजे ॿारनि खे सुठो जीवन ॾींदव न, तव्हां पंहिंजे ॿारनि खे सिखाए पढ़ाए करे सुठो ठाहे करे ॿाहिरि मोकिलींदव न दुनिया में,
लेकिन वो दुनिया में वञी करे बिगड़ी तो जे, इनमें तव्हांजो थोड़ी दोष है। वो दुनिया में वञी करे गलत काम करे तो अचे, संग जे प्रभाव में अची करे बिगड़ी तो वञे, तो तव्हां त चईंदा न भई असां त हिनखे सुठी शिक्षा ॾिनी, हाणे हींअर वञी करे ॿाहिरि बुरा कम बुरी संगति में बुरो थी वियो, हिनमें असां थोड़ी हिनजो अहिड़ो जीवन ठातोसीं। परमात्मा बि चए थो की मां त तव्हांखे सुठी दुनिया ठाहे ॾई हुयमि न 5000 साल पहिरियों, जेके स्वर्ग चईंदासीं। सुख जी दुनिया जी अञा ताईं निशानियूं आहिनि। अॼु ॾिसो माण्हू राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जे मंदिर में वेंदे ई माण्हुनि खे केॾो सुख थो थिए न, छो सुख मिलंदो आहे उते, छो एॾी ख़ुशी थींदी आहे। जन्माष्टमी में केॾो समय माण्हू हाणे खां ई कृष्ण जे जन्म जी तयारी था कनि, हुनजे जनम ॾींहं छो जी हिते ई कृष्ण जो जन्म थियो हुयो 5000 साल पहिरियों, हुन समय सुख हुयो, त असां उहो सुख ॾिठा आहियूं, असांखे उहो ॾींहं यादि ईंदा आहिनि, त असां साल में हिकु ॾींहुं उहो मल्हाईंदा आहियूं। त बाबा चए थो मां ओड़ी दुनिया ठाहे ॾई हुयमि तव्हांखे जंहिं दुनिया में शांति हुई। ऐं हुनजो महाराज कुमार केरु हुयो? श्री कृष्ण हुयो, ऐं महाराज कुमारी श्री राधे हुई। कुछ जनवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहिया। हाणे ॾिसो उहो ई पहिरियों कृष्ण जो जन्म थींदो, पोइ राधे जो जन्म थींदो, पोइ दिवाली ॾींहुं हुननि जी शादी थींदी। त्योहार भी ईअं आहे। अॼु ॾिसो माण्हू हाणे सावन जे महीने खां पोइ ये राखी जन्माष्टमी ये सब त्योहार छो ईंदा आहिनि? छोकी शिव बाबा हिन सृष्टि ते अची करे असांखे सुख जी दुनिया ठाहे ॾई हो, हुनजे यादगार त्योहारनि जे रूप में मल्हायूं था। सावन जे महीने में शिव खे यादि करनि, जीअं जीअं दुनिया में थींदो वेंदो न उहो त्योहार बि मल्हाईंदा वेंदा। त बाबा चए थो कि हाणे हिन सृष्टि दुखधाम थी वई, लेकिन ये दुखधाम इन दुनिया खे दुखी दुनिया खे ठातो? रावण। हाणे हिन ई दुनिया खे बाबा वरी खां सुखधाम ठाहिणा आयो। हाणे ॾिसो हिन ई दुनिया खे माण्हू विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदे कंदे दुनिया खे नर्क ठाहे छॾियो अथनि। हाणे असां जॾहिं पंहिंजे जीवन में न विकार बुराइनि खे छॾे छॾंदासीं त इहे ई दुनिया छा थी वेंदी? स्वर्ग सुखधाम थी वेंदी। केॾो सहज आहे न। तव्हां पहिरियों सम्झो कि असां भॻवान खे असांखे छो यादि करणो, भगवान जे बारे में यथार्थ परिचय हूंदो न, हुन परिचय सां अगरि तव्हां भगवान खे यादि कंदा न त तव्हांखे प्राप्ति थी। अगरि तव्हांखे परिचय न हूंदो, तव्हां बिना परिचय सां भगवान खे यादि कंदव, भगवान जी निंदा कंदव, हुनजी ग्लानी कंदव। हाणे अगरि असां चाहींदा आहियूं कि दुनिया भगवान ई ठाती अथई त असां केॾो वॾो कूड़ था ॻाल्हायूं, असां केॾी वॾी भगवान जी निंदा था करूं कि भगवान दुख जी दुनिया ठातो और चए थो हिन दुख खे बि सुख सम्झो। छो छोकी सम्झो भई असां ये भगवान ठाती अथई त भगवान जो नाम वठी करे सभु दुखनि में बि सुख जो अनुभव कयो। ये थोड़ी थींदो भई हाणे माण्हुनि खे सुई लॻायो त सुई त लॻंदी न, माण्हुनि खे करेले जी भाॼी खारायो कड़वो त लॻंदो न। हे थोड़ी तव्हां चवंदा न हिनखे मिठो सम्झो, शरीर जे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद आहे, हिनखे मिठो सम्झो। भले शरीर जे लाइ फ़ाइदेमंद आहे लेकिन टेस्ट कड़वो त कड़वो ई आहे न। हे थोड़ी चईंदासीं कड़ाहट नथी अचे, चईंदासीं त सही न भई टेस्ट कड़वो अथसि, भले खाऊं लेकिन टेस्ट त कड़वो चईंदासीं। ईअं दुख में भले ई माण्हू शांत वेठो हुजे लेकिन अंदर आत्मा खे दुख त थींदो आहे न, फीलिंग त ईंदी न। हे थोड़ी फीलिंग अचे थी तॾहिं त माण्हू दुखी आहे न। भले मुख सां चवनि था कि भगवान चए थो दुख खे सुख सम्झो, लेकिन फीलिंग त अचे थी न। लेकिन भगवान असांखे अहिड़ी दुनिया न ठाहे ॾिनी,
भगवान असांखे सुख जी दुनिया ठाहे ॾिनई, जिते असांखे दुख छा हूंदो आहे इहो पतो ई न हूंदो। दुख छा हूंदो आहे, विकार बुराई छा हूंदा आहिनि, इहे इनजी अविद्या थी। त बाबा ॾिसो केॾी ऊची असांखे ॻाल्हि थो ॿुधाए त जॾहिं बि भॻवान खे यादि करो ऐं हुनजे लाइ कुझु बि चओ था, ॿुधो था त सम्झी करे चओ, सम्झी करे ॿुधो। ईअं न इहे वॾा गुरु संत सन्यासी चवनि था त हा इहे सच आहे, लेकिन तव्हांखे बि त ॿुधी ॾिनी आहे न भॻवान। सभी आत्मायूं परमात्मा जी संतान आहिनि। अॼु जेको बि गुरु संत सन्यासी ठहियो आहे हुन बुद्धि सां पंहिंजे हिसाब सां जेका बि ग्रंथ शास्त्र पढ़ी करे अर्थ कढियो अथई उहो तव्हांखे ॿुधाए थो, त तव्हां बि त कढी सघंदा आहियो। तव्हां छो नथा करे सघो? तव्हां बि ॿुधी त सम्झो न। उहो चवनि तव्हांखे की ये दुनिया भॻवान ठाही थी अथई, कण कण में भॻवान आहे, सामे असामे भॻवान आहे, त तव्हांखे एतिरी बुद्धि न आहे, सम्झो न। अगरि ये दुनिया भॻवान ठाती अथई, हिन दुनिया जे कण कण में भॻवान आहे, असांजे अंदरि भॻवान आहे, त दुख त थियणो न खपे, छो जो भॻवान दुख हरंदा सुख हरंदा। हर हिकु ॻाल्हि खे सम्झो, बिना सम्झे हा हा सुख सुख चई करे अॼु तव्हांजे जीवन में इहा हालत थी वई। छो असां भॻवान जे लाइ ॾाढो कूड़ ॻाल्हायो न, असां भॻवान जी ॾाढी निंदा कई आहे। त जंहिंजी एॾी वॾी भॻवान जी निंदा कंदा, एॾी वॾी भॻवान जे लाइ कूड़ ॻाल्हाईंदा त असांजे जीवन में सुख ईंदो? काथे दुख हरता सुख करता भॻवान। त हिकु इहा ई ॻाल्हि पकड़ो, असां चऊं था कि भॻवान कहिड़ा दुख हरता सुख करता। अगरि तव्हां इहा बि ॻाल्हि बुद्धि में विहारे छॾी ऐं जॾहिं बि तव्हांखे चए कोई कि भई ये दुनिया भॻवान ठाती अथई, हाणे जेकी जहिड़ी बि दुनिया भॻवान ठाती अथई जीअं वञो, उन समय अगरि तव्हां इहे पॉइंट सोचो कि भई भॻवान त दुख हरता सुख करता है, त ये दुख जी दुनिया भॻवान छो ठाहींदो? ज़रूर कुझु न कुझु त गड़बड़ी आहे। तव्हांखे कोई चए अरे भॻवान मूंसां ॾाढो बुरो कयईं, मूंखे ॾाढो दुख ॾिनो अथई, इहो थी वियो न। तव्हां उन समय सोचो कि भॻवान त दुख हरता सुख करता है, त असांखे भॻवान दुख छो ॾींदो? भई जेकी बि ॻाल्हि थी, जेका बि जंहिं बि ॻाल्हि जे कारण असांखे दुख थिए थो, त मतिलबु ईअं भॻवान त न ॾिनी अथई, छो कि उहो त दुख हरता सुख करता है न। त तव्हांखे आप ई सम्झ में अची वेंदो कि मुंहिंजे कर्मनि अनुसार मूंखे मिलियो। त ईअं ई असांखे बाबा चए थो असांखे पहिरियों भॻवान जे बारे में यथार्थ परिचय हुजणो खपे, सम्झ हुजणी खपे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परम पिता परमात्मा परम धाम में रहण वारो, उहो मुंहिंजी आत्मा जेकी आहे उहो मुंहिंजे लाइ सुख जी स्वर्ग जी दुनिया ठाहींदो आहे। हुन मूंखे स्वर्ग जी दुनिया में मोकिलियो हुई, लेकिन हाणे मां हिन दुख हिन विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कम कंदे कंदे मां अहिड़ो दुखी थी आहियां। हीअ दुनिया भॻवान न ठाती अथई, लेकिन असां ही विकार बुराइनि जे वश थी करे हिन दुनिया खे नर्क ठाहे छॾियो। हाणे भॻवान चईंदो जानवरनि खे कटे करे खाओ, या को बि माण्हू दुनिया में करे थो, भॻवान चईंदो ईअं? सभु मनुष्य विकार बुराइनि जे वश थी करे थो, इन करे भूल कर बि कॾहिं न चइजो सभु कुझु भॻवान थो करे, हुन ई सभु कुझु ठातो अथई। स्वर्ग जी दुनिया ठाती हुई, हीअ नरक जी दुनिया रावण अर्थात विकार बुराइनि जे कारण ये दुनिया थी आहे। त असांखे परमात्मा खे यादि करे अॼु खां काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, रोइण, गुस्सा, चिल्लाइण जे वश थी करे कोई भी कम न करणो। तॾहिं ये दुनिया छा थी वेंदी?
स्वर्ग थी वेंदो। तव्हां चईंदो मुंहिंजे करण सां छा थींदो, लेकिन अगरि तव्हां शुरूआत कंदव त तव्हांखे ॾिसी ॿिया बि कंदा। अगरि तव्हां जीवन में सदा शांत रहंदव, सुखी रहंदव, ख़ुशि रहंदव त चलो ॿियो कोई न, तव्हांजा ॿार त सिखंदा। ॿार त माउ पीउ खां जल्दी सिखंदा आहिनि कि तव्हां जीवन में सदा शांत रहो, ख़ुशि रहो, संतुष्ट रहो, विकार बुराइनि सां परे रहो, लोभ मोह अहंकार न करो, क्रोध न करो। त आपे ई तव्हांखे ॾिसी माण्हू ज़रूर सिखंदा। जॾहिं बुरी ॻाल्हियूं सिखी सघंदा आहिनि त सुठी छो न सिखी सघंदा। और सभिनि खां पहिरियों इहे नाटक सीरियल जो दुख जी ॻाल्हियूं आहिनि न जीवन में, इन्हनि खे छॾ। माण्हू चईंदा टीवी में ॾिसंदासीं त पतो लॻंदो न जीवन में ये परिस्थिति ईंदी आहे त कीअं पार कयो। त तव्हांखे एतिरो भॻवान नथो ॾेई सघे। तव्हां रोज़ सुबुह शाम भॻवान खे यादि था करो त हुनमें तव्हांखे भॻवान शिक्षा नथो ॾेई कि दुख जे समय कहिड़ी ॻाल्हि खे यादि करो। त टीवी सीरियल पिक्चर ॾिसण जो मतिलबु छा आहे, हिन सां छा सिखण जो मिलंदो। चईंदा ॾिसी केॾो सहन थी करे वीचारी त बि केॾो हले थी ख़ुशी। त हे त तव्हां बि करे सघंदा। घर घर में माण्हू ईअं ई आहे, कंहिंखे सहन करणो ई पए थो, हुनजी एक्टिंग ॾिसो लाइव। त बाबा चए थो ऐं पहिरीं ॻाल्हि असां सोचो ई छो कि असांजे जीवन में दुख ईंदो अहिड़ो। माण्हू चए थो न ॾिसूं त सही असांजे बि जीवन में कॾहिं ईअं अचे असां बि ईअं। त तव्हां सोचो ई छो था ईंदो। तव्हां हुन सुख स्वरूप बाप सां गॾु रहो न, तव्हांजे जीवन में कॾहिं दुख ईंदो ई। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजी शुभ शक्तिशाली भावना द्वारा विश्व परिवर्तन करण वारा विश्व कल्याणकारी। बाबा चवनि था ॾिसो तव्हां पंहिंजी सुठी सोच असां पंहिंजी सुठी भावना सां सभिनि जो कल्याण करे सघंदा आहियूं। तव्हां सभिनि जे लाइ सुठो सोचंदव न, मन में कंहिंजे लाइ बि कोई बि वीचार अचे या कोई बि तव्हांखे ॿुधाए कुझु बि फलाणो अहिड़ो आहे, फलाणो ईअं कंदो आहे, फलाणी अहिड़ी आहे, तव्हां हुनखे चओ सभु सुठा आहिनि, सभु सुठा थी वेंदा। सुठा आहिनि बि न बि आहिनि त सुठा थी वेंदा, सभु ठीकु थी वेंदो। इहे मुख सां बि चओ, मन में बि कॾहिं वीचार अचे न त मन सां बि चओ सभु ठीकु थी वेंदो, सभु सुठा आहिनि। त हिन सां छा थींदो, असांजी जहिड़ी भावना हूंदी आहे न उहा अवश्य साम्हूं ईंदी आहे। ॾिसो कंहिंजी कंहिंजी भावना हूंदी आहे हिन मूर्ति द्वारा मूंखे शक्ति मिले, त भॻवान पत्थर जी मूर्ति में बि द्वारा हुनखे शक्ति ॾींदो आहे। त असां त चैतन्य आत्मा ई आहियूं। असां परमात्मा खे यादि करे अगरि सभिनि जे लाइ सुठो सोचंदासीं त छा भॻवान असांजी भावना खे पूरो न कंदो। त इन करे खुद खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि करे सदा सभिनि जे लाइ भावना रखो कि सभी सुठा आहिनि, सभी सुठा थी वेंदा, सभिनि जो कल्याण थियो। तव्हां इहे करे ॾिसो, तव्हांजो मन फालतू ॻाल्हियुनि खां मुक्त थी वेंदो, एतिरो शांत थी वेंदो, तव्हांजे जीवन में एॾी ख़ुशी ईंदी सिर्फ़ु इहो सोचण सां। कोई चए फलाणी जी नुंहुं फलाणी जी धीअ अहिड़ी आहे, न सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। हिन सां डबल फ़ाइदा अथव, हिकु त तव्हां बि शांत, ॿियो जेकी अशांत आत्मा आई आहे न तव्हांजे साम्हूं हुनखे बि शांत कराए छॾो। त तव्हां चओ न ॿुधूं त सही, वीचारी जो मन हल्को थींदो। न पहिरियों ॿुधायो तव्हां में एतिरी शक्ति आहे कि हुनजी ॻाल्हि ॿुधी करे तव्हां पंहिंजे मन में न रखो। तव्हां चईंदा न मुंहिंजी धीउ आहे, मुंहिंजी माउ आहे, मुंहिंजो पुटु आहे, वीचारे कंहिंखे ॿुधाए।
त तव्हांखे पतो त उहो छा थो चए। चलो ठीकु आहे, ॿुधो, लेकिन परमात्मा खे यादि करे ॿुधो ताकि तव्हांजे मन में न अचे। और जॾहिं हुनजी ॻाल्हि ख़तम थिए न त उहो पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइण में बिज़ी रहे, तव्हां मन में हिकु ॻाल्हि पकड़े रखो कि जीअं इहा ॻाल्हि ख़तम कंदो मां चईंदमि सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। तव्हां इहे करे ॾिसो, भले अगरि तव्हांजी इच्छा थिए थी कि चलो ठीकु आहे, उहो वीचारो पंहिंजो दिलि हल्को करे, त ईअं न सोचो मूंखे थो ॿुधाए, भॻवान खे थो ॿुधाए। ऐं जीअं हिनजी ॻाल्हि ख़तम थिए तव्हां कुझु न चइजो, तव्हां सिर्फ़ु एतिरो ई चइजो सभु ठीकु आहे, सभु ठीकु थी वेंदो। बाबा खे यादि करे त ॾिसो आप ई हुनजो मन बि शांति, तव्हांजो मन बि शांति, ऐं ॻाल्हि थधी थी वेंदी। श्लोक है ना, त्रिकालदर्शी स्तुति की स्थित थी करे निर्णय करो त हर कर्म में सफलता थी। अॻियां पुठियां सोचे करे सम्झी करे, वैसे भी दुनिया में भी चवण, लेकिन असांखे प्रैक्टिकली करणो। सिर्फ ॿुधणो ई तो सुठो लगदो आहे, भई सभी चवंदा आहिनि, लेकिन करो। कुछ भी ॻाल्हायो था, कुछ भी सोचो था, कुछ भी कर्म करो था, त पहिरियों आदि मध्य अंत सोचो भई असां पहिरियों कयोसीं त छा परिणाम थियो, अॼु कंदासीं त छा थींदो, कल्ह हिनजो असर छा थींदो। जॾहिं असां टई ॻाल्हियूं सोचंदासीं तॾहिं असांजे जीवन में सफलता थींदी। ओम शांति। बाबा खे यादि करो।